तकरीर लाइ सॾु कजे थो सुप्रीम कोर्ट जे सीनियर वकील ऐं नामवर लेखक एडवोकेट शहाब ओस्ते साहब जन खे त अचनि ऐं तकरीर कनि। एडवोकेट शहाब ओस्तो साहब। ओ दम दमादम, ओ दम दमादम, ओ दम दमादम, पाणी लवड़ियो जो, पाणी लवड़ियो जो, सिंधु लवड़ियो जो, सिंधु लवड़ियो जो, दरिया लवड़ियो जो, दरिया लवड़ियो जो, ओ दम दमादम, ओ दम दमादम। मेहरबानी। वसंतरी साहब, अवामी तहरीक जा सब दोस्त, मुझी भेनरूं, जीए सिंध, जीए पलीजो साहब, पलीजे साहब जी तहरीक सिंध के सिंध जे पूरे मां सम्झां थो त सियासी तहरीक सिंध जी सियासी तारीख़ के बदिलजण में इंतहाई वॾो रोल प्ले कयो आहे। पलीजो साहब, मां अॼु पलीजे साहब ते इन करे ॻाल्हाईंदुसि जो मूं पहिरों दफ़ो पलीजे साहब जे इन जमन भूमि में बि आयो आहियां ऐं पलीजे साहब जे मज़ार जे मथां बीठो आहियां। सो मूंखे इहा इजाज़त ॾियो त मूं अॼु पलीजे साहब ते ज़रूरु पंहिंजी जेका मुंहिंजी ख़िराज अक़ीदत आहे पेश कयां। मूंखे ख़बर आहे त सिंध में हिन वक़्तु तमामु घणा मसइला आहिनि, पर हिकिड़े अज़ीम माण्हूअ खे भेटा ॾियण बि असांजो फ़र्ज़ु आहे। मां सम्झां थो त पलीजो साहब जेको आहे उहो सिर्फ़ु सियासतदान या हिकिड़ो इनकलाबी अवामी लीडर न हुयो। पलीजो साहब हिकिड़ी घण रुखी शख़्सियत हुई। पलीजे साहब जी जेकॾहिं माण्हू स्टडी करे ऐं जेतिरो मूंखे पलीजे साहब सां मिलण जो इत्फ़ाक़ थियो त मूंखे हमेशह पलीजो साहब हिकिड़ो उस्ताद लॻंदो हो, टीचर, ऐं हमेशह आइडियाज़ ते ॻाल्हाईंदो हुयो। नई सोच जी, दुनिया जे नवनि वहकरनि जी हिकिड़ो मॉडर्न माण्हू हुयो जंहिंजी तमामु वॾी गहरी नज़र हुई कंटेम्पररी हिस्ट्री ते बि ऐं फ्यूचर ते बि। ऐं न सिर्फ़ु गहरी नज़र हुई पर उन सां गॾोगॾु उन्हनि वटि जामिया सॉल्यूशन्स बि हुया। ऐं उनजी जेका टीचर वारी हैसियत आहे मूंखे हाणे बि नज़र अचे थी। पूरी सिंध में मां सम्झां थो त पलीजे साहब जा फॉलोअर्स ऐं पलीजे साहब जा स्टूडेंट्स, शागिर्द तव्हांखे हर जॻह ते मिलंदा। सिर्फ़ु सियासी पार्टियुनि में न, तव्हांखे ब्यूरोक्रेसी में बि मिलंदा, तव्हांखे वकीलनि में बि मिलंदा, तव्हांखे प्रोफेशनल्स में बि मिलंदा, इवन तव्हांखे सीनियर जजिस में बि मिलंदा। मूंखे यादि आहे पलीजो साहब 2013 में मूं पलीजे साहब सां हिकिड़ी मुलाक़ात कई। सो मूंखे चयईं त मां लंडन वियुमि ऐं उते फ़लस्तीनियुनि जी कॉन्फ्रेंस में मूंखे घुरायऊं। सो मूं तकरीर में चयो त जीअं तव्हां जलावतन आहियो ईअं मां बि जलावतन आहियां। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त मां अदब में, लिटरेचर मुंहिंजी दुनिया हुई, मां उतां जलावतन थी सियासत में अची वियो आहियां। त पलीजो साहब बेसिकली हिकिड़ो तमामु वॾो, मां सम्झां थो त क्रिटिक हुयो, नक़ाद हुयो। लिटररी अंडरस्टैंडिंग शायदि ई सिंध में कंहिं माण्हूअ जी दुनिया जो लिटरेचर ऐं ख़ासि तौर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ते त साईं खे महारत हुई। सो जॾहिं असां कलाकु ॾेढ कचहरी कईसीं त मूं रिक्वेस्ट कई त मूंखे हाणे तव्हां शाह साहब अची ॿुधायो। मां हैरान थी वियुसि त वेठे वेठे सुर मारवी सॼो जो सॼो उते असांखे पढ़ी ॿुधाई ऐं यकीन कयो त सहर तारी थी वियो। पलीजे साहब जी जेका ॿी असां सभिनी ते महिरबानी आहे त साईं पब्लिक स्पीकिंग में
आर्ग्यूमेंट्स में ख़ासि तौर ते हिकिड़ो नओं ट्रेंड पैदा कयो। असां सभिनी खे, मां घटि में घटि ज़ाती हैसियत में मञण लाइ तयारु आहियां त मूं पलीजे साहिब खां सिखियो त टेलीविज़न ते वेही या पब्लिक प्लेसिस ते पब्लिक डायलॉग जेको आहे सो उन में कहिड़े तरीक़े सां इंतिहाई अहम मामलनि ते बहस कजे, साम्हूं वारे खे कन्विंस कजे ऐं बहितरीन दलील ॾेई हिकिड़ो नओं राय आमा पैदा कजे। तव्हांखे यादि हूंदो त MQM वारनि सां पलीजो साहिबु वेंदो हुयो टेलीविज़न ते ऐं लिटरली जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि उनजा धुआं कढी छॾंदो। सो पलीजे साहिबु असांखे घणो कुझु ॾिनो आहे ऐं सची ॻाल्हि इहा आहे त अॼु असांखे पलीजे साहिब जे ॾिनल इन्हनि सभिनी तोहफ़नि जे करे जेका सघ पैदा थी आहे, जेका सिंध में तव्हांखे हिन वक़्तु एनर्जी नज़र थी अचे ऐं असां रिसेंटली जेको सिंधूअ खे बचाइण वारी तहरीक में जेको सभिनी उन में क़ौम परस्त, उन में साञामंद, उन में वकील, पूरी सिंध हारी नारी मज़दूर सभु निकितासीं ऐं असां साबित करे ॾेखारियोसीं त सिंध मुतहद आहे। कुझु बि थी पवे तव्हां सिंध ते धाड़ो नथा हणी सघो। ऐं तव्हां ॾिठो त पहिरियों दफ़ो सिंध जे अवाम सिर्फ़ु जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट सां मुहाज़ाराई न कई, सिंध फेडरल गवर्नमेंट सां गॾोगॾु सिंध जी हुकूमत, पंजाब जी हुकूमत ऐं उन खां पोइ इस्टेब्लिशमेंट सभिनी खे शिकस्त ॾिनी। सिंधू बची वियो पर असांजूं ज़मीनूं अञा टारगेट ते आहिनि। तंहिंजे करे असां सभिनी खे, मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे जेके स्टेज ते वेठा आहिनि, गुज़ारिश आहे त उहा ॿधी जेका असां रिसेंटली सिंधू बचाइण वारी तहरीक में ॾेखारीसीं, सभु पंहिंजा जेके ज़ाती ऐं जेके नज़रियाती ऐं जेके ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा असांजा जेके जाइज़ जेकॾहिं कोई इख़्तिलाफ़ बि आहिनि त उहे असांखे हिन वक़्तु दरगुज़र करणा पवंदा, असांखे मुतहद थियणो पवंदो, छाकाणि त सिंध जेको आहे हिन वक़्तु उहा हदफ़ ते आहे। ॿियो को न कुझु कोन बचियो आहे पाकिस्तान में। सिंध ई वाहिद हिकिड़ो सूबो आहे जितां हिननि खे सभु कुझु मिले थो। बलोचिस्तान में हथियार खयूं वेठा आहिनि, KP में हथियार खयूं वेठा आहिनि, पंजाब हिननि खां संभालजे कोन थो। तंहिंजे करे असांखे सिंध खे बचाइणो आहे, छाकाणि त सिंध जी हुकूमत जेका आहे उहा बज़ाते ख़ुदि जेको आहे हिन वक़्तु कंप्रोमाइज़ड आहे ऐं इंतिहाई हिकिड़ो मुनाफ़िक़ाना ऐं मुफ़ाद परस्ताना रोल प्ले थी करे। तंहिंजे करे असां सभिनी खे होशियारु रहणो पवंदो, मुतहद रहणो पवंदो। महिरबानी।